नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अंडर 19 एशिया कप जे फाइनल में शानदार फतह ते पाकिस्तानी टीम खे मुबारकबाद पेश कई आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चयो आहे त शाहीननि एशिया कप फाइनल में भारत खे बुरी तरह शिकस्त ॾिनी आहे। शाहीननि जी शानदार बैटिंग तोड़े बॉलिंग लाजवाब रही। क़ौमी टीम भारत जी बैटिंग लाइन खाक में मिलाए छॾी। सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त शाहीननि जी बैटिंग भारत जा होश ठिकाणे लॻाए छॾिया आहिनि। फतह हमेशा बुलंद अज़म रखंदड़नि जी थींदी आहे। हिन शानदार कामयाबीअ ते पूरी क़ौम खे मुबारकबाद पेश करियां थो। नाज़रीन, असां तव्हांखे भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सैयद मुराद अली शाह अंडर 19 एशिया कप जी फाइनल में शानदार फतह ते पाकिस्तानी टीम खे मुबारकबाद पेश कई आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चयो आहे त शाहीननि एशिया कप फाइनल में भारत खे बुरी तरह शिकस्त ॾिनी आहे। शाहीननि जी शानदार बैटिंग तोड़े बॉलिंग लाजवाब रही। क़ौमी टीम भारत जी बैटिंग लाइन खाक में मिलाए छॾी। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त शाहीननि जी बैटिंग भारत जा होश ठिकाणे लॻाए छॾिया आहिनि। फतह हमेशा बुलंद अज़म रखंदड़नि जी थींदी आहे। हिन शानदार कामयाबीअ ते पूरी क़ौम खे मुबारकबाद पेश करियां थो।